यूसुफ कानड़े गोठ में रहंदल आहियां जेको अॻु में असांजी ज़मीन ते मलिक असद कोज़ो कराए वेठो ऐं माना जेको ख़तरान एसपी उन वटि दरख़्वास्त ॾेई 8 ॼणनि जा नाला ॾेई ऐं DSP वटि पहुतुसि। DSP मूंखे धिका ॾेई हुतां कढी छॾियो। आख़िरी SAJ वटि मूंखे मोकिलियईं मजबूरन ते SAJ वटि आयोसि। SAJ जो कंबराणी हो जंहिं मूंखे माना उतां धिका ॾेई कढी छॾियो। ऐं मजबूरन पंहिंजे घर वेही रहियुसि। उहा दरख़्वास्त मुंहिंजी ख़तरान SP वटि पियल हुई, जंहिंजे वजह सां 11 महीने जी 4 तारीख़ मूं दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिंजे वजह सां 24 तारीख़ ऐं पंहिंजे शोलर ते सुतो पियो हुउसि। जेको चोर आया 5 ॼणा मूंखे माना उते मूं उन्हनि खां पुछा की बाबा छा था करियो? चयोसि मर्ज़ी वारनि छा बि कयूं मरी वेंदे। ऐं भॼी पोइ हिते अचुसि। उन्हनि 5 ॼणनि मूंखे हथियार बंद हुआ, जिन मूंखे उते ॿधी पंहिंजे टुआल सां छॾे हू हलिया विया। जंहिंमें 3 ॼणा मूं सुञाता, 2 जेके बुटूं ॿधल उहे बि मूं माना सुञाता। हाणे यानी 4 ॾींहं थी विया आहिनि उन्हनि में, उहे बि माण्हू मूं सुञाता आहिनि। ऐं इमरान खे अपील कयां थो त ही माण्हू ॿधी जेल वाले कया वञनि। ही सॼो असांखे जेको ड्रामो ठाहियो सॼो मलिक असद पियो असांखे हिन जॻह ते पहुचाए। असांखे मलिक असद भॼणु चाहियो। असीं कॾहिं हटंदासीं न, असीं बिरामाणी सां गॾु आहियूं, असीं हुन सां गॾु रहंदासीं। ऐं नबील साहिब खे चवां थो, अपील कयां थो, ऐं जाम ख़ान शोरे खे चवां, इहा अपील कयां थो असां सां मदद थियो, ख़ुदा रहो असां सां मदद थियो। ऐं यार मदरिंद खे अपील कयां थो त मलिक साहिब ही असांखे गुंडागर्दी ते माना असांखे पहुचाए थो। असां धाड़ेल थींदासीं, माना हथियार खणण ते असांखे मलिक मजबूर करे छॾियो। असीं पंहिंजा बच्चा उन्हनि जो पेट पालींदा आहियूं। ते असांखे काल्ह SAJ असांखे डोड़ाए छॾियो। असांखे चए थो हीअं कंदुसि हीअं कंदुसि, तव्हांखे कूड़ा आहियो। असां जॾहिं पंहिंजे ॻोठु मोटी आया आहियूं, मुराद अली शाह जेको उहो बि मलिक साहिब खे साथ ॾींदो आहे। उहो इन लाइ कोन्हे माना उहो छॾियो आहे सफ़ज़लदारी त अवाम खे साथ ॾे। पुलिस खे पघार मलिक साहिब न ॾींदो आहे, पुलिस खे पघार अवाम ॾींदी आहे। मलिक असद तोखे आऊं ॿुधायां पियो त हीउ पंहिंजो जेको एतिरो करजो असां सुभाणे सही सघी। असीं तोखे असां तोखां डिॼण वारा न आहियूं। असीं बिरामणी जा माण्हू आहियूं, बिरामणी जा रहंदासीं।